नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे कंदकोट का खबर ॾींदा तो कंदकोट ए सेक्शन पुलिस जातियुनि खिलाफ़ लोही पुल कोट लश्कर खान खोसा जे रवासिन मलक ऐं चाचर बिरादरी जो SSP ऑफिस गेट आॾो औरतुनि ॿारनि समेत पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पुलिस जातियुनि खिलाफ़ लोही पुल जे कोट लश्कर खान खोसे जे रहायशिन मलक ऐं चाचर बिरादरी जे SSP ऑफिस जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो एहतिजाज कंदे मीडिया अॻियां हिदायंदे हिननि चयो त कल्ह SHO ए सेक्शन इलियास ओठो ऐं सेक्शन इंचार्ज कादिर भंगवार बिला जवाज़ असांजे घरनि मथां चढ़ाई करे चादर चौधरी जो तक़दुस पामाल करे बिला जवाज़ अमीर फैसल मलक ज़ाकिर मलक सतार मलक लाल बख्श चाचर खे चाबी चोरी जो कूड़ो केस करे खंबे खणी विया आहिनि। हिननि चयो त असां IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर खां मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। अगरि असां सां इंसाफ़ न थियो त असां इंडस हाईवे ते रोड ब्लॉक कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।